अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भलिका आवां हां मुबशिर सोलंगी। अया हुआ है पेरिया गुल सबका पेरी नजर हेडलाइंस पे। पीर मार्शल सैयद आसिम मुनीर सा मिसर जे पहिरीं वज़ीर जी मुलाकात, दिफ़ा सिक्योरिटी ताउन ऐं अस्करी राब्तनि ते ख़यालनि जी ॾे वठि, चैलेंजस खे मोटाइण लाइ आला सतही राब्तनि जे तसलसल जी अहमियत ते ज़ोर। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघ में लाथ करे छॾी, पेट्रोल ₹2 ऐं डीज़ल ₹4.79 सस्तो, पेट्रोल जी नई क़ीमत ₹263 45 मुक़रर, नोटिफिकेशन जारी, डीज़ल जो नओं अघु ₹279.65 फ़ी लीटर मुक़रर कयो वियो। खैरपुर में बारड़ो ट्रेन जे टक्कर में फौत, पुट खे बचाईंदे पीउ बि जान ॾेई छॾी। सेंट्रल जेल भरिसां ट्रेन हादसे में खान मोहम्मद चन्ना ऐं संदसि 3 वरनि जो बारड़ो उमर फौत थी विया। 5 वरनि जो सिद्दीक सख्त ज़ख़्मी, नाज़ुक हालत में अस्पताल में दाख़िल। वारसन मूजिब बारड़ा घरनि वेझो रेलवे ट्रैक ते रांदि करे रहिया हुआ। ट्रेन जे टक्कर में हिकु बारड़ो फौत ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो। पुटनि खे बचाईंदे वालिद बि फौत थी वियो। कराची में नीपा भरिसां बारड़ो गटर जे खुलियल हॉल में किरी पियो। 3 वरनि जे इब्राहिम जो इलाज केतिरा ई कलाक गुज़रण बावजूद हथ न अची सघियो। इंतजामिया तरफ़ां मदद न करण ते वारिस ऐं इलाइक़े वासी स्टाफ आहे एहतजाज। वालिद मौजिब हो शॉपिंग करण लाइ निकिता त पुट हथ मां छॾाए संदसि अखियुनि नाडो खुलियल हॉल में किरी पियो। मेयर मुर्तज़ा वहाब चयो आहे त वाक़ियो अफ़सोसनाक आहे, ॿार जी ॻोल्हा जारी आहे। कुझु माण्हुनि वाक़िए खे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमाल कयो। चिड़ ॾियारींदड़ ॻाल्हियुनि सां मसइला हल नथा थी सघनि। ओ मुझो जमालो जतन सा, मुझो जमालो आ सिंध सा, ये सिंधड़ी सुन लाल जी, जे मेरो जो लाल लतीफ जो। मेहरान टीवी तरफ़ां 7 डिसंबर ते ऐलानियल सकाफ़ती दिहाड़े जी तयारियूं उरूज ते पहुची वयूं। सिंध जे क़दीमी सकाफ़त खे दुनिया ताईं उजागर करण लाइ मर्द औरतूं बुज़दिल तोड़े बारड़ा पुरजोश पढ़ो लिखो, हुनर सिखो ऐं नशो छॾियो जे सिरे हेठि मुख़्तलिफ़ शहरनि में मच कचेरियूं ऐं ॿिया प्रोग्राम मुनक़िद। टणे मोहम्मद खान में शहरी इतिहाद ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां रैली, रेलवे स्टेशन खां प्रेस क्लब ताईं सकाफ़ती रैली, समें माण्हुनि पारां सिंधी वेस वॻा पाए झुमरियूं। सन में मेहरान टीवी तरफ़ां 7 डिसंबर ते ऐलानियल सकाफ़ती दिहाड़े जे हवाले सां जीए सिंध जे प्लेटफॉर्म तां सकाफ़ती रैली, मलीर में जसकम जसाफ पारां गुलशन हदीद खां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं सकाफ़ती जागृता रैली कढी वई। अगड़ा में मेहरान टीवी तरफ़ां सकाफ़ती दिहाड़े जे हवाले सां मच कचेरी रखाई वई, जंहिंमें नाले वारनि फनकारनि सुर विखेरिया, डिगरी दौड़ बोरो नओ देरो उॾेरो लाल ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में बि सकाफ़ती दिहाड़े जे हवाले सां प्रोग्राम मुनक़िद।